अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जियां त मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं ॾाढनि जो ॾे ड्रामे जे सेट ते। हिते सॼी टीम मौजूदु आहे, उन्हनि सां हलूं था, ॻाल्हि ॿोल करायूं। ॾाढनि जो ॾे ड्रामे में मूंखे जेको किरदारु मिलियो आहे वॾेरे जो, उन में नालो आहे बहराम ख़ान। हीउ तमामु सुठो ड्रामो आहे। हिन जो जेके बि अदाकार ॿिया बि आहिनि तमामु सुठा आहिनि ऐं डायरेक्टर ज़ाहिद अली फ़हीम जी डायरेक्ट तमामु सुठी आहे। ड्रामे में तमामु सुठो महसूसु थिए थो ऐं तमामु सुठी जेको आहे त आवाम जेको आहे तिन खे मोट ॾिए थी पई। तमामु सुठो एडिटिंग थियल अथसि ऐं अदाकार बि तमामु सुठा अथसि। पहले जेके कमु कंदड़ आहिनि सभई अदाकार उहे आहिनि। नओं माण्हू हूंदो आहे त डायरेक्टर जे लाइ हिकिड़ो मसइलो पैदा थींदो आहे उनखे सम्झाइण में। हिन ड्रामे में जेके बि दोस्त आहिनि अदाकार पहले कमु कंदड़ आहिनि। ड्रामे में माशाल्लाह असां कमु कंदे ॾाढो सुठो महसूसु थिए थो ऐं सभु किरदार सुहिणा आहिनि। ऐं असांजो ज़ाहिद अली फ़हीम साहब जेको डायरेक्टर आहे ॾाढो ई महिनती ऐं महिनत कश आहे। ऐं जंहिंखां पोइ असांजा जेका किरदार आहिनि ॾाढा ई सुठा ऐं सुहिणा किरदार आहिनि। असांजा दोस्त जेका ॾिसण वारा आहिनि हिन ड्रामे खे ॾाढी मोट मिले थी। ऐं हीउ ॾाढनि जो ॾे जेको ड्रामो सेट ते असां रिकॉर्डिंग कयूं था पिया, असांजी किरदारु असांखे मिले थो। मुंहिंजो किरदारु हाशिम ख़ान जो किरदारु आहे ऐं हिन कम में मूंखे ॾाढो सुठो महसूसु थिए पियो ऐं कमु बि सुहिणो ऐं उनखां बाद में सीन बि असां सुहिणा कया आहिनि ऐं ॾिसण वारनि खे हीउ ड्रामो ॾाढो ई बहितरीनु महसूसु थींदो। ऐं ॾाढनि जो ॾे महिनत बि असां कई आहे ऐं फॉलोवर बि असांखे सुठा ई मिलिया आहिनि। ऐं हीउ सेट जेको आहे ॾाढनि जो ॾे ॾिसण न वियो। हाणे असां हलंदासीं हिन ड्रामे में जेको हाशिम ख़ान जो कामदार जो किरदारु करे रहियो आहे मुर्तज़ा जी। ऐं मुंहिंजो नालो हिन ड्रामे में मुर्तज़ा आहे। उनखां पोइ जेको मां हाशिम ख़ान जो कमदार आहियां। असां पंहिंजी महिनत ॾाढी कोशिशि करे सुठी करे रहिया आहियूं। उनखां बहितर जेको आहे ZAT ऑफिशियल ते ड्रामो ॾिसणु न विसारी। दोस्तों, असां वटि हिन वक़्तु मौजूदु आहे ॾाढनि जो ॾे ड्रामे में जेको बहराम ख़ान जो कमदार आहे। हिन सां हाल अहिवाल कंदासीं त तव्हांखे हिन ड्रामे में कीअं महसूसु थिए थो कमु कंदे। जी कमदार अमू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु बहितरीनु सुठो ड्रामो आहे ॾाढनि जो ॾे। हिन ड्रामे में मुंहिंजो किरदारु आहे कमदार रमू जो। रईस बहराम ख़ान जो कमदार आहियां। दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे, लख कुर्ब आहिनि जेके असांजे यूट्यूब ते अचनि था ऐं लाइक कनि था, फॉलोवर कनि था। ॾाढी दिलि ख़ुशि थिए थी ऐं असांजी इहो सोच आहे त अॻियां असां कमु तमामु बहितरीनु कयूं। इहे दोस्त ॾिसनि ॾाढी ख़ुशी थिए। वॾी महिरबानी। ऐं जेको दोस्त ड्रामो ॾिसणु चाहे थो यूट्यूब ते चैनल आहे ZAT ऑफिशियल, उते ॾिसी सघो था। वॾी जी नाज़रीन, तव्हांखे ॾाढनि जो ॾे ड्रामे जी टीम सां हाल ऐं हवाल करायासीं। हाणे तेसीं ताईं ॾींदा इजाज़त ज़ाहिद अली फ़हीम खे। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं।